अवाकी खबरनि पिया वज़ीर आज़म हुकूमती ताज जे मेंबरनि ते ॿधल ॻाल्हियुनि जी कमेटी जोड़े छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी असम्बली जे स्पीकर जी तजवीज़ ते कमेटी जोड़ी आहे। अवांखे आगाह कयूं पिया। कमेटी में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, राणा सनावला, सेनेटर इरफान सिद्दीकी शामिल आहिनि। राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अलीम खान ऐं चौधरी सालिक हुसैन भी शामिल आहिनि। मुल्की सलामती और क़ौमी मुफ़ाद के मथां रखियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां चयो वियो। गुज़िरियल बैरिस्टर गोहर स्पीकर के ॻाल्हियुनि लाइ किरदार अदा करण जी इस्तदा कई हुई। अवांखे ख़बर ॾियूं पिया वज़ीर आज़म हुकूमती ताज जे मेंबरनि ते ॿधल ॻाल्हियुनि जी कमेटी जोड़े छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी असम्बली जे स्पीकर जी तजवीज़ ते कमेटी जोड़ी आहे। कमेटी में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, राणा सनावला, सेनेटर इरफान सिद्दीकी शामिल आहिनि। राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अलीम खान ऐं चौधरी सालिक हुसैन भी शामिल आहिनि। वज़ीर आज़म पारां चयो वियो त मुल्की सलामती ऐं क़ौमी मुफ़ाद के मथां रखियो वेंदो। गुज़िरियल बैरिस्टर गोहर स्पीकर के ॻाल्हियुनि लाइ किरदार अदा करण जी इस्तदा कई हुई।